बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नमाज़ में विसरियल ॻाल्हियूं यादि अची वेंदियूं आहिनि। मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह अॻिते हली वधीक बयान फरमाइनि था त तजुर्बो आहे त नमाज़ में उहे ई ॻाल्हियूं यादि अची वेंदियूं आहिनि जेके नमाज़ खां ॿाहिरि यादि न ईंदियूं। हिन मां मालूम थियो त अल्लाह पाक शैतान खे इंसाननि जे दिलनि ते तसर्रुफ़ करण जी कुदरत ॾिनी आहे। इंसाननि जी आज़माइश लाइ केतिरी कोशिश कई वञे पर उन विसवसनि खां मुकमल तौर ते निजात नाहे मिलंदी। मुसलमाननि खे घुरिजे त विसवसनि जी परवाह न कनि, नमाज़ पढ़ंदा रहनि, मखियुनि जे सबबु खाधो न छॾीनि। जीअं मखियूं माण्हू खाधो खाए थो त उन दौरान मख बार बार अची वेंदी त माण्हू खाधो छॾींदो, त मखियुनि जे सबबु जे करे खाधो न छॾे ऐं विसवसनि जे करे नमाज़ न छॾे। मिरातुल मनाजी जो किताब जो हवालो आहे त साईं जन फरमाइनि था तव्हांखे नमाज़ में केतिरा विसवसा अचनि था, नमाज़ में तव्हांखे पंहिंजो कारोबार जूं ॻाल्हियूं यादि अचनि थियूं, त उहे विसवसा उहे कारोबार जूं ॻाल्हियूं कोशिशि कयो त उन्हनि खे ख़तमु कयो, नमाज़ जे दौरान उहे न अचनि। बाक़ी हुज़ूर साईं फरमाइनि था मुंहिंजी उम्मत खे विसवसो माफ़ आहे। अॻे दौर में ईअं न हूंदो, अॻे दौर में कंहिंखे विसवसो ईंदो हो त उनजी नमाज़ टुटी वेंदी हुई। जेकॾहिं का अहिड़ी ग़लती थी वेंदी हुई त उहा उन्हनि जी दरगुज़री न थींदी, उन्हनि जो गुनाह मिलंदो उनखे। जेकॾहिं असां का अहिड़ी नमाज़ में ख़ता थी वञे त सहवज सजदा आहिनि, अलाह खां माफ़ी घुरूं था, अलाह माफ़ करे थो। जेकॾहिं नमाज़ जे दौरान को विसवसो अचे थो त असांजी नमाज़ अलाह साईं क़बूल करे थो। पर बहितर ही तरीक़ो अल्लामा मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था तव्हां कोशिशि कयो विसवसनि खां परे रहो, पंहिंजे दिलि में विसवसा न रखो। नमाज़ जे दौरान तसर्रुफ़ कांटेक्ट रब सां कयो, यानी रब जो तसर्रुफ़ पंहिंजे दिलि में रखो, रब खे यादि कयो त असां नमाज़ पढ़ूं था, शायदि मुंहिंजी ज़िंदगी जी इहा आख़िरी नमाज़ आहे। ऐं नमाज़ में पंहिंजा कारोबार, दुनिया जूं मिल्कियतूं, दुनिया जूं जाइदादूं, पंहिंजे बचनि खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजी फैमिली खे, पंहिंजे घरवारी खे, पंहिंजी माउ खे, पंहिंजे पीउ खे नमाज़ में सभु शइ विसारे नमाज़ में इहो ई तव्हां सम्झो त अकेलो ई बीठो आहियां, अलाह खे यादि पियो कयां। ऐं नमाज़ में जेके अहकाम आहिनि, जेके हुकुम आहिनि शरी तौर सां, जेके सुनतूं आहिनि, जेके मुस्ताहब आहिनि, जेके वाजिब आहिनि, उहे सही तरीक़े सां अदा करणु खपे। ऐं घणा माण्हू वरी इहो ई कंदा आहिनि त नमाज़ जे दौरान तकबीर हणी करे पोइ सजदे जी जाइ ते न निहारींदा आहिनि, अॻियां दीवार में निहारींदा आहिनि, इहो मकरूह आहे। ऐं घणा माण्हू वरी अखियूं बंदि करे नमाज़ पढ़ंदा आहिनि, इहो बि मकरूह आहे। जिते तव्हांजी पेशानी लॻे, जिते तव्हांजो नक लॻे सजदे में, उते ई तव्हां नज़र रखो ऐं रुकू में पेरनि जी खिड़ियुनि जे माना पासे में जेके चुनियूं उन्हनि ते निहारियो। ऐं सजदे जे दौरान तव्हां जिते नक रखो था, पेशानी रखो था, उन नक जी निहारियो, नक में निहारियो। त नमाज़ जा जेके अहकाम आहिनि, हुकुम आहिनि, सुनतूं आहिनि, वाजिब आहिनि, उहे असांखे हर तरीक़े सां अदा करणु खपनि। ऐं नमाज़ में तकड़ि न करणु खपे, आराम सां, सुकून सां, इत्मिनान सां नमाज़ अदा करणु खपे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे त नमाज़ जो चोर उहो आहे जेको पंहिंजी नमाज़ मां चोराई करे। साईं जन खे अर्ज़ु माण्हू अर्ज़ु कयो साईं पंहिंजी नमाज़ मां कीअं चोरी कंदो? पाण फरमाइनि जेको सही रुकू ऐं सजदा नथो अदा करे सही तरीक़े सां, ॼण उहो पंहिंजी नमाज़ मां चोरी थो करे। त अल्लाह पाक शल असां मुसलमाननि खे सही नमाज़ पढ़णी तौफ़ीक़ अता फरमाए, दुनिया जी विसवसनि खां रब साईं बचाए। वमा अलीना इल्लल बलाग।